वांगुरु तलाक भी पंहिंजे सिर कमु कराईंदा रहिया। सतगुरुनि जे हाज़िरीअ में हेकारे घणो कमु थींदो हो। उन्हनि ॾींहंनि में तलाउ ते पौड़ियूं ॿधण जो कमु चङो थियो। इन्हीअ विच में गुरुजन बाबे बुढ़े साहिब ऐं ॿियनि सिखनि सां हमेशह रहण लाइ पको हर मंदरु ठाहिण जो इरादो कयो। भाई गुरदास भाई ॾेलो आदिक सिख घणो ख़ुशि थिया त हरि मंदरु अहिड़ो त ठहंदो जंहिंजी बराबरी राजा इंद्र जो तैनात बि न करे सघंदो। इहा शुद्ध सिखनि ॿुधी घणा प्रसाद कराए ख़ुशी मनायूं। सतगुरु दीन दयाल तलाउ जे हेठि लही विया ऐं सिख संगत बि साणनि घणी हुई। पहिरियां ई कारीगरनि खे घुराए सम्झायूं त हिन रीति हिकिड़ो मंदरु चइनि तरफ़ दरवाजनि सां तयारु कंदो। हिन मंदर खां शहर जे तरफ़ हिकु पुल आदमियुनि जे लंघण वास्ते ठाहिजो ऐं तलाउ जे किनारे ते पुल जे पछाड़ीअ में हिकु दर्शनी दरवाजो जोड़िजो। हिक थले जे मथां हर मंदरु उसारिजो ऐं वेहण जी जाइ उन खां कुझु मथे रखिजो। उन जे हेठां सुर्ग द्वार रखिजो। तंहिंखां सवाइ ओभरनि जे तरफ़ हर जूं पौड़ियूं बढ़ाइजो। मंदर जे चौधारी परिक्रमा रखिजो। भित जो बुनियाद मज़बूत रखिजो। हर मंदर जे मथां दुष्टी बढ़ाइजो जंहिंजे पासनि खां आदमी वेही सघनि ऐं विच ख़ाली रहे। दुष्टी बढ़ाइजो वञे असां चवंदा आहियूं न इहो गैलरी वेही सघनि, विच ख़ाली रहे। मतिलबु त चारई पासा पाण में गॾु हुजनि जंहिंमें परिक्रमा सवलाईअ सां थी सघे। हिकिड़ो बंगलो कुल मथां ठहे जो चइनी पासनि खां सोन सां पियो छिड़के। सतगुरुनि सचा पातशाह इन्हीअ तरह कारीगरनि खे सॼी ॻाल्हि सम्झाए पोइ बाबे बुढ़े साहिब खे चयो त हाणे तव्हीं सभिनी सतगुरुनि खे यादि करे उते अरदास करियो त सतगुरु नानक देव जी कृपा सां हर मंदरु सोनो रतन जड़क ठही तयारु थिए। सतगुरनि जो हुकुम ॿुधी भाई बुढ़े साहिब ॿई हथ जोड़े चइनि सतगुरुनि जा नाला उचारे अरदास कई त सतगुरु जी हिते हिकिड़ो हर मंदरु ठहे जो कंजलो वासियुनि जा पाप नाश करे। जेको हर मंदर जो बुरो चाहे सो नाश थी वञे। हे सतगुरु तव्हीं अंग संग सहायता करियो। जेको सिर निवाए मंदर जे अॻियां मथो टेके तंहिंजा अनेक विघ्न दूर थियनि। हिन हर मंदर में पाण सतगुरु विराजमान थियनि ऐं चइनि तरफ़नि जा लोक अची हिनखे सुमनि। बाबे बुढ़े जॾहिं अरदास पूरी कई तॾहिं श्री गुरु अर्जन देव जन पंहिंजनि हस्त कमलनि सां हिकु सिर खणी हर मंदर जो बुनियाद हमेशह क़ाइमु रखण लाइ पीढ़ीअ में रखी मुहूर्त कयो। धन गुरु अर्जन देव साहिब जी मुहूर्त थियो। पर कारीगर जो उते बीठो हो तंहिं पाण खे होशियारु सम्झी उहा सिर कढी वरी घेराए ठाहे रखाई। श्री गुरु अर्जन देव फरमाया त हीउ तूं छा कयो। असां चङी वेला वठी सतगुरुनि खे यादि करे मंदरु हमेशह क़ाइमु रखण लाइ सिर लॻाई साधो कढी वरिती। हाणे हर को कारीगर ॿिए जी लॻाए सिर कढी फेराए पंहिंजे हथनि सां रखंदो। कारीगरनि जी पाण में न ठहंदी हाणे मत मिस्त्री खे सॾु कराईंदो त उहो भाॼी ॿुधाईंदो, ॿिए खे सॾु कराईंदो त टे खे सॾु कराईंदो टियों भाॼी ॿुधाईंदो। ही श्राप मिलनि था गुरु अर्जन देव साहिब कारीगरनि पूरो असां चङी वेला वठी सतगुरुनि यादि करे मंदरु हमेशह क़ाइमु रखण लाइ सिर लॻाई सातो कढी वरिती। हाणे हर को कारीगर ॿिए जी लॻायल सिर कढी फेराए पंहिंजे हथनि सां रखंदो। इहो ऐब कारीगरनि में हजो ईंदो। अहिड़ी तरह सतगुरु शराब ॾेई फरमायो त इन हालत मां असीं ॼाणूं था त जीअं असां अॻु मंझि पसंदनि जे लाइ चयो आहे त उहो पके धारे जो कमु नथा कराइनि ऐं खोट था रखनि त खोट जो नतीजो ज़रूरु पाईंदा ऐं संदनि कराइल कमु भॼी वरी नए सिर ठहंदो। ईअं पंहिंजे हालत मां बि ॼाणिजे थो त हीउ मंदरु ठही वरी भॼंदो। पोइ वरी मुंहिंजा सिख ठाहे तयारु कंदा ऐं पोइ हमेशह लाइ क़ाइमु रहंदो। ईअं चई पोइ बाबे बुढ़े खे हुकुम कयाऊं त कड़ा प्रसाद संगत में विराइजो।
हुकुम मुजिब बाबे बुढ़े साहिबन के कड़ा प्रसाद वर्ताए ॾिनो। तंहिंखां पोइ सभु संगत साॻीअ तरह तलाउ जी शेवा में लॻी वई। जे कूच जे चुन सनो पी कठो कंदा विया ऐं पोइ मंझसि मशालो गॾे ठाहे ॾींदा रहिया। सिरुनि जी घुर्ज घणी ॾिसी के घुरनि खे पचाइण जे कम में लॻी विया। मतिलबु त सभु सिख सेवक घणे प्रेम ऐं श्रद्धा सां सेवा में रुधल रहिया। अंतर्यामी सदगुरु उन्हनि जी शेवा ॾिसी सिखनि जा कुशल खेम ऐं ॼमन मरण जी निवृत्ति ऐं पापनि जो नाश कंदा हुआ। ऐं जेको वॾी ॻाल्हि ॻाल्हाईंदा हुआ तिन खे नज़र सां निहाल करे छॾींदा हुआ। आख़िर चइनि कुंडुनि जूं कोनियूं ठही तयारु थियूं। हर मंदर जो थलो बि जुड़ी वियो त एतिरे में मौसमी बरसाति बि भरिजी आई। ॼण त सतगुरु जो तलाउ तयारु ॾिसी उनखे भरण लाइ बादल टोड़ंदा आया ऐं सकर एतिरो त हेठि लही आया हुआ जो ॼण त ज़मीन सां थियण लॻा। मौसम अनुसार थोरी गर्जना करण लॻा ऐं आख़िर बरसाति पई, जंहिं करे सॼो तलाउ पाणी सां भरिजी वियो। धन गुरु अर्जन देव साहिब इहो वार्ता जेके हले थी न, इहा कुदरत जी। मां कई बार श्रीमद भागवत पढ़ंदो न त उहो ॾिण वार टाइम में अची थो। हाणे उहे बरसाति जो ॾींहुं चालू आहे, हिते उहा ई कथा चालू आहे। कॾहिं बि बरसाति जो ॾींहुं चालू हो त बरसाति खे तलाउ भरण अची वई। हाणे हिते बरसाति बि थी आहे। धन गुरु भरिजी वञे, नदी वधी भरिजी दरबार सची दरबार आहे। धन गुरु बाबा नदी वधी भरिजी खूब खाली आहिनि भाई। तलाउ पाणी सां भरिजी वियो। परोपकारी गुरु अर्जन देव जन संगत समेत तलाउ भरियल ॾिसी घणो ख़ुशि थिया। कंहिं तरफ़ तलाउ जी शोभा ऐं जल जी सफ़ाई जाचे ॾिठाऊं त मिटी मंझि असुर कान हुई। बरसाति बंदि थी ऐं संगतूं सनानु करण लाइ श्री अमृतसर में अचणु लॻियूं। सनानु करे जन्म जन्मांतर जा पाप नाश करे पोइ हर मंदर जो परिक्रमा ॾेई शब्द पढ़ंदा वॾे फल जा भागी थिया। मनवांछित फल पाए सतगुरनि जी साराह कंदा पंहिंजे घर ॾांहुं रवाना थिया। जंहिं करे श्री अमृतसर जो पवित्र जस जल्दी देशांतरनि में पखिड़िजी वियो। सो ॿुधी घणा सिख शेवक तलाउ में सनानु करण लाइ अचनि लॻा। हिकिड़ो त गुरूअ जे दर्शन जी अॻु मंझि घणी प्यास रहनि। बाक़ी जो ॿुधाऊं हर मंदर जी महिमा। सो घणो ख़ुशि थी वॾा टोला ठाहे अचणु लॻा। पहिरियां ई तलाउ में सनानु करे पोइ सतगुरुनि जो दर्शन पाए सेवक थींदा विया। ऐं सभई पंहिंजे वात मां ईअं ई चवंदा हुआ त हिन घोर कलयुग जे समय में पंहिंजे दासनि खे पार करण लाइ सतगुरुनि ही वॾो परोपकार कयो आहे। धन आहिनि सतगुरु ऐं धन आहे सदन सिख। अहिड़ीअ तरह सतगुरुनि जो पवित्र जस चौधारी वधंदो वियो। उहो बरसाति वारो पाणी तलाउ में केतिरा ई ॾींहं रहियो पर आख़िर सुकी वियो। तलाउ सुकल ॾिसी सभु सिख फिक्रमंद थी ऐं पाण में गॾिजी गुरु अर्जन साहिब जन जे हज़ूर में आया ऐं हथो जोड़े करे अर्ज़ु कयो त श्री गुरु जी, हिन तलाउ मंझि इहो हिकु वॾो दोष आहे जो मंझसि केतिरो बि पाणी हुजे पर आख़िर सभु सुकियो वञे। जंहिं तलाउ में पाणी बीह नथो सघे तंहिंजो त ठहिराइणी अजायो आहे। हे श्री सतगुरु, अहिड़ो को उपाउ करियो जीअं हीउ तलाउ हमेशह पाणी सां टिमकार बीठो हुजे। धन गुरु अर्जन देव साहिब जी। सतगुरु दीनदयाल सिखनि जी इहा वेनती ॿुधी फरमाए त जीअं को घणो बुखार हुजे ऐं उनखे ढव न थिए तीअं हिन तलाउ जी ट्रपत थियणी कान्हे। तंहिं करे संतोष सर जी जा पवित्र मिटी आहे सा खणी आणे हिन तलाउ में विझो त संदसि ट्रपत थी वञे ऐं कृष्णा जो एब मजास निकिरी वञे। भाई ॿुढे खां वठी सभु सिख वञनि। वाह वाह। हिकु भाई ॿुढे खां वठी सभु सिख वञनि। हिते ई भेरे सां मिटी आणे श्री अमृतसर में विझनि त उहा मिटी हिनखे संतोष ॾेई पाणी ॾियारे छॾींदी। वाह। सुखदायक गुरुनि जा वचन ॿुधी सभु सिख हिकु हंधि कठा थी सभु गॾिजी संतोष सर में विया। उतां मिटी खणी अची सॼे तलाउ जे हर मंदर जे तरे ताईं चौधारी लेपण पाताऊं। तंहिंखां पोइ कॾहिं बि हर मंदर मां पाणी न सुको, सदाईं जल सां भरियल रहियो।
जंहिं करे सिख बि घणो ख़ुशि थी सनानु करे कलयुग जा पाप नाश कंदा रहिया। धन गुरु नानक अॼु पाणी भरियलु आहिनि। कारीगर हर मंदिर जे दर्शन दरवाजनि जा कारीगर हर मंदिर जे दरवाजनि जा चौकटाए चौक टिकाए कोई उसारीअ जे कम में लॻी विया। प्रेमी सिख सेवक चुन मसालो सिरूं वग़ैरह सभु सामान वेझो पहुचाईंदा हुआ। हर मंदिर में काठ जो कमु असुलु कोन थींदो हो। सभु मसालेदार सिरुनि सां पको कमु थियणु लॻो। छिटियूं मज़बूत ऐं गोरियूं बणायूं। जॾहिं भितियूं चढ़ी मथे थियूं तॾहिं वङूं ठाहे चारई दरवाजा ॿिन्हिनि पासे पाण में ॻंढे छॾियाऊं। सतगुरु दीनदयाल हर मंदिर जी महिमा जा सुंदर शब्द ठाहे माण्हुनि खे ॿुधाईंदा हुआ। जे संगत ॿुधी घणो ख़ुशि थींदी हुई। अमृतसर तलाउ जे पासे खां जेका ज़मीन पयल हुई तंहिं ते आदमी पंहिंजा दुकान ऐं बाज़ारियूं ठाहिण लॻा। सतगुरनि जे मुख कौल मां जीअं अमृतसर खे वर मिलण जा वचन ॿुधंदा हुआ त अमृतसर जो शहर घणो वसंदो। रामदासपुरीअ में घणियूं बाज़ारियूं बणंदियूं ऐं हिन शहर में लक्ष्मी अची रहंदी ऐं वापारु घणो हलंदो। बोल लक्ष्मी माता की जय। हर कंहिं तरफ़ धनवान आदमी ॾिसण मञींदा। हिन शहर जहिड़ो मशहूरु जो कोन थींदो। इहे वाक्य गुरुजन जा ॿुधी घणा माण्हू अची रहण लॻा। पंहिंजा घर ऐं दुकान ठाहे वण जो वापारु करणु लॻा। लाहौर शहर जा आदमी अमृतसर वासियुनि ते खिलूं कंदा हुआ ऐं जॾहिं पाण में गॾिबा हुआ त पाण में चवंदा हुआ उते शहर कहिड़नि हालनि सां वसंदो जिते चइनि पासनि खां ॿोॾि थी वेंदी आहे। जंहिंमें 4 महीना सांधे पाणी बीठो हूंदो आहे ऐं पाणीअ जे करे घर सभु किरी पवंदा। जेके वञी अमृतसर वेहंदा तॾहिं जा हाल थोरनि ई ॾींहंनि में ॾिसिजो त कहिड़ा न ख़राबु था थियनि। मूर्ख सतगुरुनि जे प्रताप खे नथे ॼातियो। गुरुनि जा शेवक जेतोणीकि पके निश्चय वारा हुआ ऐं मूर्खनि जे चवण ते नथे लॻा, पर तॾहिं बि ॾुख घणो थिए थियनि ते वरी जॾहिं गुरुजन वटि आया तॾहिं सभिनीनि हथ जोड़े वेनती कई त दीनदयाल सतगुरु तव्हां साहिबु हिते वॾे शहर अचण जो वीचार दीनदयाल सतगुरु तव्हां साहिबु हिन वॾे शहर अचण जो वीचार पिया करियो ऐं चओ था त हिते वॾी आबादी थींदी ऐं लक्ष्मी जो पुन हिते निवास थींदो। पर ॿियनि देशनि जा आदमी खिलूं पिया कनि ऐं चवनि था त कंहिं ॻोठ खे चौधारी पाणी अची थो घेरो करे सो कीअं वसंदो। पाणीअ जे सेमे करे कॾहिं घर किरी पवंदा तॾहिं सभई ॻोठवासी दर बदर थी हेॾां होॾां दुख पाईंदा ऐं घणे क़दुरु भिटकंदा। सतगुरु दीनदयाल सेवकनि जा वचन ॿुधी फरमाइण लॻा त जहिड़ीअ तरह हिन शहर खे चौगिर्द पाणी ईंदो ॾिसंदा तीअं घणा लोक ख़ुशी करे अची हिते रहंदा ऐं पोइ समूह अहिड़ो बि थींदो जो हिन शहर में रहण लाइ ज़मीन टुकर बि घणे यत्न सां मिलंदो जो घणा धनवान ख़रीद करे अची हिन में रहंदा ऐं घणनि लोकनि जो रोज़ीनो हिते आणे रखंदासूं। जॾहिं खाधे वास्ते किथे बि कोन मिलंदुनि तॾहिं पाणी अची हिते रहंदा ऐं गुरूअ जो नगर सदाईं वसंदो रहंदो। हिते जा रहवासी सदाईं सुखी गुज़ारींदा जंहिं करे अंत वक़्त में दुखनि खां छुटी पवंदा ऐं ॿई लोक सुधरी पवंदा। दुष्ट ऐं निंदक लोक ॿिए खे सुखी न सहंदा आहिनि ऐं ॿिए खे सुखी ॾिसी पाण पिया झलंदा आहिनि, पर जॾहिं ओसरी खामी थकबा तॾहिं पाण मुरादो अची सतगुरनि जी शरण वठंदा। सतगुरनि जा वाक्य ॿुधी सभु सेवक घणो ख़ुशि थिया ऐं धन सतगुरु चाढ़ण लॻा। उन खां पोइ ॾींहों ॾींहुं घणा माण्हू अची अमृतसर में रहण लॻा ऐं केतिरा आदमी पंहिंजे कुटुंब सूधो लॾे आया ऐं सौदे वापार में लॻी विया ऐं संदन सार संभाल सतगुरु कंदा हुआ। इन तरह केतिरा महीना गुज़रिया। सभिनी घणो माल विकिणे लाइ हाणे कठो कयो, पर विकिरो थिए ई न। फ़क़ति शहरवासी कुझु सामान पिया वठनि, बाक़ी सभु रखियो रहियो।
धंधे जो चाड़ो न ॾिसी सभु वाणिया पाण में गॾिजी हिकिड़े ॾींहुं गुरू अर्जन साहिब वटि आया ऐं हथ जोड़े वेनती कयाऊं त जॾहिं को हिते दुकान अची खोलियो अथऊं तॾहिं को ख़रीदारनि खे निहारींदा था रहूं पर ख़रीदार असली कोन थो अचे। इत्तेफ़ाक़ सां थोरो घणो धंधो थिए थो जंहिंमां पेट जो गुज़रान मुश्किल थो थिए। बछड़े वाल आदमी के घणा ख़र्च करणा था पवनि। बछड़े वाल आदमी के घणा ख़र्च करणा था पवनि जहिड़ो कि कपिड़ो लटो विहांउ छठी मुनण इहे सभु कम धंधे मां ई थियणा आहिनि पर हिते एतिरो वापारु थिए ई कोन थो। खणी अंतर्यामी सभु कुझु ॼाणी ॼाण आयो जीअं असांखे विहारियो अथव तीअं कृपा करे असांजी पालना बि कयो। असांजो ॿियो को बि मालिक कोन्हे फ़क़ति तव्हांजो ई आसरो अथव। धन गुरू अर्जन देव साहिब जी, धन गुरू नानक साहिब।